अॼु जी कहानी आहे दुआऊं। जीअं त असां सभिनीनि ॿुधो आहे कि दुआऊं कॾहिं ख़ाली कान वेंदियूं आहिनि। हिकिड़े दफ़े जी ॻाल्हि आहे, हिकिड़े राज्य में राजा राज कंदो हो। हुते हिकिड़ो छोकिरो रहंदो हो जंहिं वटि को कमु कान हो। त थोरे समय खां पोइ हुनखे ख़बर पए थो कि मुंहिंजो जेको दोस्त आहे हू राजा जे हिते सेनापति आहे, त हुन सां गॾिजण वञे थो ऐं सेनापति सां गॾिजी करे चए थो कीअं बि करे मुंहिंजी नौकरी लॻाए छॾ, मूं वटि कुझु कमु कान्हे। त सेनापति राजा सां ॻाल्हाए थो। राजा छोकिरे खां पुछे थो कि तोखे कहिड़ो कमु ईंदो आहे। छोकिरो चए थो अहिड़ो को कमु पको कान्हे कि मूंखे ईंदो आहे, पर मां थोरो थोरो कमु जेको बि हूंदो मां राजमहल जा करे छॾंदसि। राजा बि चए थो हल ठीकु आहे, नंढा नंढा कमु निकिरंदा रहंदा आहिनि त रखी था छॾूं। ईअं करे हुनखे राजमहल में नौकरी थी मिली वञे। नंढा नंढा कमु हुनखे चवंदा हुआ हू कंदो हो। त हिकिड़ो दफ़ो राजा चए थो कि पासे में हिकिड़ो गांव आहे जितां माण्हुनि मूंखां कर्ज़ु वरितो हो, त हाणे हू कर्ज़ु वापसि वठण जो समय अची वियो आहे। त ही पना आहिनि, उते खणी वञ, जंहिंजो जंहिंजो नालो लिखियलु आहे हुननि सां जेतिरो जेतिरो पैसो असांजो बकाया आहे हू वठी अचु। छोकिरो चए थो ठीकु आहे। राजा खे वेंदे महिल चए थो पर राजा साहब मां मोटंदे महिल तव्हांजे लाइ छा वठी अचां। राजा खिलण थो लॻे कि तूं मुंहिंजे लाइ छा वठी ईंदे, भला हिकिड़ो कमु कर, राजमहल जो चकर हण ऐं तोखे जेकी शइ लॻे थी कि राजमहल में कान्हे हू वठी अचिजांइ। छोकिरो चए थो ठीकु आहे। ईअं करे जॾहिं छोकिरो पासे वारे गांव में पहुचे थो, गांव वारनि खे हिकिड़े हंधि इकठो करे चए थो भई मां राजा जो माण्हू आहियां, ही पना आहिनि ऐं जंहिंजो जंहिंजो जेतिरो कर्ज़ो आहे हू मूंखे वापसि ॾियो, ही राजा जो हुकुम आहे। त सभिनीनि माण्हुनि जे अखियुनि में पाणी थो अची वञे कि हिन साल बरसाति कान पई, फसल कान थी, असां वटि खाइण लाइ पैसो कान्हे, असां पैसो वापसि कीअं कंदासीं। त इहो ॾिसी करे सभिनीनि जा चहिरा उदास था थी वञनि। छोकिरो बि सम्झी थो वञे कि हिननि वटि पैसो कान्हे। थोरे समय खां पोइ चए थो ठीकु आहे, तव्हांखे पैसो वापसि ॾियण जी ज़रूरत कान्हे। गांव वारा चवनि था कि पना त आहिनि, अॼु तूं वापसि वेंदे हली सुभाणे को राजा ॿियो माण्हू मोकिलंदो, पैसो त असांखे मोटाइणो पवंदो ऐं असांजी एतिरी शक्ति रही कान्हे कि असां पैसो वापसि करे सघंदासीं। त छोकिरो पना खणी करे बाहि में फिटी थो करे, सभु पना सरी था वञनि। गांव वारा ॾाढा ख़ुशी सां नचण था लॻनि ऐं छोकिरे खे चवनि था कि राजा साहब खे चइजो कि असां हुनखे ॾाढो सारो आशीर्वाद, दुआऊं ऐं प्यार मोकिलियो आहे। छोकिरो राजमहल में पहुचे थो ऐं राजा खे चए थो कि हुन राज्य जा माण्हू एॾा ग़रीब आहिनि कि हू पैसो कान ॾेई सघिया, पर हा मां तव्हांजे लाइ अनमोल शइ वठी आयो आहियां जेको हुननि मूंखे ॾिनो हो ऐं तव्हां मूंखे चयो हो जेकी शइ राजमहल में न हुजे उहा वठी अचिजांइ। राजा थोरो वैरो थो थिए त छोकिरो चए थो हुननि तव्हांखे ॾाढो सारो प्यार, आशीर्वाद ऐं दुआऊं मोकिलियूं आहिनि। राजा बि समझदार हो, सम्झी वियो, कुझु कान थो चए। समय निकिरंदो वियो। कुझु समय खां पोइ राजा जे मथां आक्रमण थो थिए ऐं आक्रमण एॾो ज़ोरदार हो कि सॼी सेना ख़तम थी वई हुई। राजा लिकंदो लिकंदो हुतां निकितो। छोकिरो बि राजा सां गॾु हो। छोकिरो चए थो मां तव्हांखे अहिड़ी जॻह लिकाए सघां थो जिते केर बि तव्हां ताईं पहुची कान सघंदो। छोकिरो लिकंदे लिकंदे राजा खे उन ई गांव में वठी थो वञे जिते हुन कर्ज़ो माफ़ कयो हो। गांव वारा राजा खे ॾिसी ॾाढो ख़ुशि था थियनि ऐं राजा खे तमामु सुठे नमूने सुरक्षित लिकाए करे राजा जी सेवा कनि था, सम्मान कनि था ऐं ॾाढो आशीर्वाद राजा खे ॾियनि था। थोरे समय खां पोइ राजा वरी शक्तिशाली थो थिए ऐं वरी पंहिंजे राज्य में मोटे थो ऐं मन ई मन सोचे थो कि जेको आशीर्वाद हुननि ॾिनो उन जे करे ई अॼु मुंहिंजी जान बची आहे। त सुठा कर्म कंदा हलो। अगरि तव्हां ॿियनि सां सुठो कंदा त तव्हां सां सुठो पंहिंजो पाण ई थींदो। ही कुदरत जो नियम आहे। त हमेशह ख़ुशि रहो, खिलंदा रहो, खिलाईंदा रहो, कॾहिं पंहिंजे लाइ कॾहिं पंहिंजनि जे लाइ। जय झूलेलाल। अगरि कहानी पसंदि अचे पई त लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।